अस्सलाम वालेकुम दोस्तों रोहण पिटण जी ॻाल्हि उते अचे थी त पाण इर्तिका जी कहाणी खां ज़रायत सां वाबस्ता आहियूं। दुनिया काफ़ी अॻियां निकिरी वई आहे, पाण ॾींहं ॾींहुं पोइते पिया वञूं। कंहिं हिकिड़े फ़र्द जो कारोबार हूंदो, उनखे जेकॾहिं रॉ मटेरियल न मिलंदो त उहो कॾहिं बि अॻिते वधी कोन सघंदो ऐं पंहिंजो पेट गुज़र कोन करे सघंदो। अहिड़े नमूने सां यूरिया जी हिकिड़ी खोट पैदा कई वई ऐं तक़रीबन सिंध पूरे पाकिस्तान में जेको यूरिया जो बोरान हलियो। अफ़सोस जी ॻाल्हि आहे, खंडूं असीं लाइननि में बीह वठूं, उन खां पोइ ॿियूं काफ़ी अहिड़ियूं शयूं आहिनि जेके हिकिड़े आम माण्हू जी पहुच खां परे आहिनि, पर हुननि जी रोज़मर्रा जी जेका ज़िंदगी में जेके शयूं लाज़िम आहिनि उन जे लाइ बि लाइननि में बीहे थो, ज़लील थिए थो। हीअ छा आहे? अॼु यूरिया बाण जेको आहे सो उन लाइननि में बीह वठूं, जंहिंखे 20 बोरियुनि जी ज़रूरत आहे उनखे 2 बोरियूं मिलनि या हिकिड़ी बोरी मिले। हीअ कहिड़ी इंसानियत आहे? हीअ कहिड़ी इंसानियत आहे? सोचण जी ॻाल्हि आहे। बुनी मरण जो मुक़ाम आहे के माण्हू हुक्मरान आहे या को घर हलाइण वारो आहे, जेकर उनखे घर नथो हले त उहो बि जेको ख़ुदकुशी करे पाण खे मारे छॾे। हुनजो ज़मीर जो बोझ जेको आहे हुनखे हलण जी कुवत कोन थो ॾे। पर असांजा हुक्मराननि उन्हनि जी जूं तक जेका आहे कोन थी रिंगे। शर्म उन्हनि खे अचणु खपे। यूरिया बाण नथो मिले, हिकिड़ो माण्हू कारोबार कंदो आहे, कारोबार में सीड़पकारी कंदो आहे, जेकॾहिं उहो सीड़प न कंदो त उहो कारोबार कोन हली सघंदो। अहिड़े नमूने सां हिननि जेको गौर फ़िक्र आहे कोन, बसि हथ जी माफ़िया ठाहियो, हथ सां ई जेको आहे सो तबाह बर्बाद करण जे लाइ थिया आहिनि। हिकिड़े एकड़ ते ज़मींदारनि वीचारनि जो केतिरो ख़र्च थिए थो, को अंदाज़ो लॻाए त 40 खां 50 हज़ार ताईं हिकिड़े एकड़ ते जेको कणिक जे ख़र्च अचे थो। पहिरियां जेको आहे सो हिते पाणी जो बोरान कयो वियो कणिक जी पोखी महिल, उनखां पोइ वरी यूरिया जो बोरान कयो वियो। हींअर वारा बंदियुनि जो टाइम पियो हले। आउं पाण हिकिड़ो नंढड़ो आबादकार आहियां, ॿ वारा 3 वारा थिया आहिनि, मूंखे भाण कोन मिलियो आहे। कणिक जेका आहे सा आउं ॾेखारींदुसि वीडियो मंझंदि वांगुरु, कणिक जी इहा पोज़ीशन आहे। हे छा उहा कणिक कंदी, कहिड़ो एवरेज ॾींदी? या कणिक त अधो अधु ख़र्च ई कोन लाहे सघंदी। सॼो ख़र्च त ठहियो पर अधु बि कोन लाहे सघंदी। महज़ यूरिया बाण कोन मिलियो। कामोरा आहिनि, उहे पंहिंजूं जेबूं भरण में पूरा आहिनि, मथां उन्हनि जे हथ भतो ॾियनि था न साईं, भतो ॾियनि था। उन्हनि खे परवाह कोन्हे, उन्हनि खे केरु पकड़ियो कोन थो सघे। असीं आहियूं ताड़ियूं वॼाईंदा वरितूं, उन्हनि जे जलसनि में जेको आहे सो अजरकूं वॼाईंदा वरितूं, वॾियूं वॾियूं तकरीरूं करियूं। मफ़ाद परस्ती जेसि ताईं असीं न छॾींदासीं तेसि ताईं ख़ुदारा कुझु बि कोन वरी सघंदो, न ई कुझु थी सघंदो। हीअ रोअण पिटण जेको आहे सो अव्हां जो अॼु आयो आहे। इहे धिका ऐं थॿ ऐं ठोकरूं अव्हां जे ऑफिसनि ते लिखियल आहिनि, उहे खाओ। अॼु साईं खे चवां फलाणो अहिड़ो आहे, फलाणो हुक्मरान अहिड़ो आहे। अड़े हुक्मरान अहिड़ो आहे, हुक्मराननि खे असां मोकिलियो आहे न, तो ऐं असां ठपूं मोहरूं लॻायो त मोकिलियो आहे। ऐं उनजे मथां वरी जेको आहे सो हिकिड़ो इदारो ठहे थो, इदारे मथे इदारो, इदारे मथे इदारो, सिर्फ़ु खाइण ऐं फटण जो ढंग ठाहे असांजे आवाम खे चूतियो बनायो वञे थो। त खाओ धिका। हिकिड़ो मिसाल मां खे ॾियां थो, थोरो उन मां सम्झो। हीअ जेके असांजा इदारा आहिनि, कामोरा आहिनि, राशी कामोरा आहिनि, जेके पंहिंजूं जेबूं भरनि था, पंहिंजा घर ठाहिनि था, को उनखे ॾिसण वारो कोन्हे, को उनखे चवण वारो कोन्हे। मेरिट जो को हिते सोचियो ई कोन थो सघे त इंसानु वञे केॾांहुं। हिकिड़ो मेरिट न आहे, जेको माण्हू क़ाबिल ई न आहे, उहो की कुर्सी ते वेठो हूंदो त पोइ साईं उते इहे ई बोरान ईंदा न। हिकिड़ो मिसाल ॾियां थो, हिकिड़े अंग्रेज़ जो हिकिड़ो घोड़ो हो। अंग्रेज़ कंहिं पघार ते को माण्हू रखियो ऐं उनखे
अनाज ॾींदो हुओ, सारियूं या कणिक वग़ैरह, त घोड़े जे लाइ 10 किलो लिमिटेड हुनजी घोड़े जी खुराक हुई। अंग्रेज़ वियो हलियो पंहिंजे मुल्क, ऐं उहो घोड़े खे खाराईंदो हो, 3 किलो पाण खाई छॾींदो हो पर डे जे हिसाब सां। 10 किलो कणिक हुई ऐं 3 किलो खाई छॾींदो हो, 7 किलो घोड़े खे ॾींदो हो। अंग्रेज़ जॾहिं वरी 2-3 महीननि खां पोइ, 4 महीननि खां पोइ वरी वरियो, त घोड़े जी जेका एज़ अ पोज़ीशन डाउन हुनखे नज़र आई। हू तजद में थियो, हुनखे हैरत लॻी त आउं एतिरो अनाज ॾियां पियो, हीउ हिकिड़ो मिक़दार आहे घोड़े जे लाइ, पर घोड़ो पोइ हिते पियो वञे, लाज़मी का त ॻाल्हि आहे, को अनाज सी कोन थो मिले हिनखे। हुन वरी जेको हुन हमराह खे पकड़ण जे लाइ हिकिड़ो ॿियो हमराह रखियो मथे, त चेक कजांइ त हीउ जेको घोड़े जी खुराक हेॾां होॾां करे थो, ऐं मूंखे ॿुधाइजांइ हेतिरी पघार तुंहिंजी थी। अंग्रेज़ वरी वियो हलियो, बेखुटको थी वियो हलियो, हाणे मूं माण्हू रखी छॾियो। वरी जेकॾहिं अंग्रेज़ अचे 5-7 महीननि खां पोइ, त वरी उहो घोड़ो उनखां ई डाउन। हू छा कंदो हुओ, जेको चेक करण वारो हुनखे चयईं त जेको आहे सो अंग्रेज़ मूंखे रखियो आहे, तूं कणिक खाईंदो घोड़े जी। हुन चयो त जेको कणिक बराबरि आहे, 2-2 किलो खायां थो। हाणे तूं अची वियो आहीं, हाणे 5 किलो खाईंदासीं, 2.5 किलो तूं, 2.5 किलो आऊं। अब अंग्रेज़ आयो त घोड़ो वरी डाउन, वरी ॿियो माण्हू रखियो टियों। अब उहो आयो त वरी उनजो हिसो अलॻि थी वियो हलियो, 2 किलो हुनजो हिसो थी वियो हलियो। हाणे जिते 3 किलो कणिक खाइजंदी हुई, उते 7 किलो कणिक खाइजे पई। 2 किलो वरी नए माण्हू खे ॾिनऊं, हाणे 3 किलो घोड़े खे। घोड़ो ॾियां ॾींहुं हलंदे हलंदे जॾहिं 8 महीननि खां पोइ अंग्रेज़ वरियो, त हिननि वञी घोड़े जा आॾा ॾेखारिया। साईं बीमारी आई, घोड़ो मरी वियो हलियो, हीअ आॾा। असां वटि उहो कमु आहे, इदारे मथे इदारो, इदारे मथे इदारो, इदारे मथे इदारो। जेतिरा इदारा थींदा वञनि, ओतिरा हिसा वधंदा वञनि। इहो छा आहे? इहो केरु चेंज करे सघे? हुकमराननि में का उमेदु न सम्झो। जेसि ताईं असीं पाण खे सही न कंदासीं, तेसि ताईं कुझु बि कोन थी सघंदो। असांखे हिकिड़ो सुठो मुआशिरो, सुठो हिकिड़ो समाज खपे थो, मुंसिफ़ाना तरीक़े सां हलण वारो खपे थो। जेकॾहिं असीं पाण हक़ खाइण वारा थियूं, नाजाइज़ियूं करियूं, पराई प्रॉपर्टियुनि ते जेको कब्ज़ा करियूं, त पोइ असांजो समाज बेड़ो, त असांजा हुकमरान बेड़ा। पाण खे दुरुस्त करियो, इन्हनि लाइनुनि मां जान छुटे, इन्हनि मसइलनि मां जान छुटे। अस्सलामु अलैकुम।